सचल पुलिस माफ़ी घुरी ॿुधूं था सस्पेंड थी वियो आहे। वज़ीर बिरोही ॻोठ जे मुतासिर फैमिली वटि पहुतासीं जेको चाचो अब्दुल करीम आहे उहो घर कोन हो। उन नंढड़े ते जंहिं सचल ॻोठ पुलिस तशदुद कयो ऐं सो उन सां मिलियासीं। उन खां हाल वाल वठंदासीं त उनजो छा चवणो जी बारे में ॿुधायो तव्हांजो हल थियो छा थियो परेशान कोन्हे को मसइलो त हल थी वियो। ॿुधूं था DSP जेको हुतां जो आहे सचल वारे जो सस्पेंड थी वियो आहे। ॿुधूं था अञा ताईं एतिरी अञा ख़बर न पई असांखे बि। ॿुधूं था बाक़ी तव्हां मीडिया वारनि जी वॾी महिरबानी जो असां सां मदद कराए अथव। पंहिंजो वज़ीर ॻोठ जे मुतासिर फैमिली जेको छोकिरे खे पुलिस खणी वई उहा सचल पुलिस असां उते पहुता आहियूं ऐं हुननि खां पुछियोसीं त हुननि इहो असांखे ॿुधायो आहे त मुंहिंजो मसइलो हल थी वियो। पुलिस सचल जो जेको SHO आहे उहो सस्पेंड थी वियो ऐं हुननि बाज़ाब्ता तौरु असांखे पंहिंजा पैसा बि वापसि कया माफ़ी तलाफ़ी बि करे विया जो असांजो मसइलो हल थियो आहे। असां पंहिंजो माफ़ी वठी छॾियो आहे। फारूक बंगवार सोच TV कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.